बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। ज़िंदगी जे सफ़र में हर माण्हूअ खे ॿ रस्ता ज़रूरु मिलंदा आहिनि, हिकिड़ो सही रस्तो ऐं ॿियो ग़लति रस्तो। जेको माण्हू ग़लति रस्ते ते हलंदो आहे उहो बि पंहिंजी कोताहियुनि खे ज़ाहिर कंदो हलंदो आहे ऐं मंज़िल ते पहुचण जी कोशिशि कंदो आहे। कॾहिं कॾहिं पहुची बि वेंदो आहे पर घणी क़दुरु न पहुचंदो आहे। हर उहो माण्हू जेको सही रस्ते ते हले थो पियो ऐं मंज़िल जे तरफ़ हू रवां दवां आहे उनखे स्टैंडर्ड ऑफ लाइफ चइबो आहे, यानी ज़िंदगीअ जो मयार। ज़िंदगीअ जो मयार तॾहिं ठहंदो आहे जॾहिं माण्हू सचाईअ सां, ईमानदारीअ सां, ख़ुलूस सां, मुहबत सां, चाह सां, हमदर्दीअ सां ऐं हर उन जाइज़ तरीक़े सां अॻिते वधंदो आहे त उहा ई हक़ीक़ी ज़िंदगी हूंदी आहे ऐं उहा ई हक़ीक़ी कामयाबी हूंदी आहे। दुनिया में तव्हां अहिड़ा खोड़ माण्हू ॾिठा हूंदा जेके शॉर्टकट वठंदा आहिनि, नंढो रस्तो ॻोल्हींदा आहिनि ऐं उहे जल्द में कामयाबी हासिलु करणु चाहींदा आहिनि त उन्हनि जो को बि मयार न हूंदो आहे, का बि रेस्पेक्ट न हूंदी आहे, का बि इज़त न हूंदी आहे, न ई उन्हनि जो को पंहिंजो रस्तो हूंदो आहे। तव्हां जेकॾहिं कॾहिं बि शॉर्टकट जे तरफ़ वधंदा आहियो त तव्हांजो मयार किरणु शुरू थी वेंदो आहे, छो जो जिन नज़रुनि मां तव्हां गुज़रंदा आहियो उन्हनि जूं जेके तव्हां में उमेदूं हूंदियूं आहिनि, तवक़ो हूंदियूं आहिनि, या तव्हांजे लाइ हुननि जो जेको ज़ाविया नज़र हूंदो आहे उहो हमेशह तब्दील थींदो वेंदो। ज़िंदगीअ में पंहिंजो मयार मुक़ररु करण जे लाइ कुझु शयूं हमेशह यादि रखो। कहिड़ो त कंहिं बि तरफ़ जेकॾहिं को तव्हां कमु कयो था त उन में शॉर्टकट वठण जी का बि ज़रूरत कान्हे का। उन खां ॿियो बहितरीनु ज़रियो इहो आहे त तव्हां में ख़ुदि शनासी ॾाढी हुजे, यानी तव्हां में इहा पहचान हुजणु घुरिजे, इहा सुञाणप हुजणु घुरिजे त तव्हां में कहिड़ी ख़ूबी आहे, तव्हां में कहिड़ी क्वालिटी आहे, तव्हां में कहिड़ी सघ आहे, तव्हां में कहिड़ी उहा शइ आहे जेका ॿियनि माण्हुनि में कान्हे ऐं तव्हांखे ॿियनि खां नुमायां बणाए थी। उहा नुमायां शइ पाण में ॻोल्हियो ऐं उहा ॻोल्हे ऐं उन हिसाब सां ई पाण अॻिते वधंदा हलो। ज़िंदगीअ में खोड़ अहिड़ा माण्हू तव्हांखे मिलंदा जेके रुकावटूं ॾींदा, जेके तव्हांखे निंदींदा, जेके तव्हांखे टोकींदा, पर तव्हां पंहिंजो सफ़र जारी रखो। स्टैंडर्ड ऑफ लाइफ जो जेको ॿी पॉइंट आहे उहा इहा आहे त कॾहिं बि पंहिंजो पाण खे भेंट न कयो कंहिं ॿिए माण्हूअ सां। भेंट करे पंहिंजी इंसल्ट न कयो, छो जो तव्हां में जेका ख़ूबी हूंदी उहा ॿिए माण्हूअ में कान हूंदी, तव्हां में जेका ख़ामी हूंदी उहा ॿिए में न हूंदी। तव्हां अलॻि आहियो, तव्हां जुदा आहियो, तव्हांजी पहचान पंहिंजी आहे, तव्हांजी सुञाणप पंहिंजी आहे। टीं पॉइंट जेका स्टैंडर्ड ऑफ लाइफ आहे त लव यूअर सेल्फ, यानी पंहिंजो पाण सां प्यारु कयो। पाण खे ई दलदल में न फासायो, वहमनि में, सोचुनि में, अहसासनि में त तव्हां कुलनी खां घटि आहियो। अहसास कमतरीअ में हलिया वञो ऐं तव्हां खां का बि शइ थी न सघे। पाण खे मथे आणियो, पाण खे हिकिड़ो स्टैंडर्ड ॾियो, पाण खे हिकिड़ी लेवल ॾियो, पाण खे हिकिड़ो दर्जो ॾियो, पाण खे उहा अहमियत ॾियो जीअं दुनिया वारा तव्हांखे अहमियत ॾियणु शुरू करे ॾियनि। स्टैंडर्ड ऑफ लाइफ जो ॿियो बहितरीनु तरीक़ो इहो आहे त अहसासु रखणु। मूं हदीस में पढ़ियो आहे त जॾहिं अलाह ताला कंहिं बि माण्हूअ ते राज़ी थींदो आहे त उन जी दिलि में नरमी पैदा कंदो आहे, छो जो जॾहिं इंसान जी दिलि नरम थींदी आहे त उन में अहसासु थींदो आहे जीअं धरती नरम थींदी आहे, ज़मीन नरम थींदी आहे, बारिश खां पोइ, पाणीअ खां पोइ, त पोइ उन में मुख़्तलिफ़ गुल पैदा थींदा आहिनि, ॿूटा पैदा थींदा आहिनि, फ़सुल थींदा आहिनि। ईअं ई इंसान जी दिलि जॾहिं नरम थींदी आहे त उन में नई तख़लीक़ थी सघंदी आहे, नवां ख़्याल अची सघंदा आहिनि, उन में नयूं सोचूं अची वेंदियूं आहिनि। हुनखे नए कुझु करण जो अमल जो टाइम मिलंदो आहे, अरिसो मिलंदो आहे ऐं हुनखे इहा बि ख़बर पवंदी आहे त ज़िंदगी जुस्तजू जो नाव आहे। मयार जेको स्टैंडर्ड ऑफ लाइफ आहे उन जी ॿी जेका आख़िरी पॉइंट कहिड़ी आहे त जुस्तजू या कावश। हमेशह कोशिशि कंदा रहो। तव्हां नाकाम थींदव, उथो वरी कोशिशि कयो, नेठि त कामयाबु थींदो इंसानु। तव्हां केतिरनि ई माण्हुनि जा अहिड़ा मिसाल ॾिठा हूंदा त ज़िंदगीअ जे हर मोड़ ते उहे किरंदा रहंदा आहिनि, नाकाम थींदा रहंदा आहिनि, उहे फासी पवंदा आहिनि,
पर तव्हांखे उन्हनि जी फ़िक्र ई न आहे करणी, तव्हांखे उहा सोच ई न आहे करणी त उहे माण्हू या ॿिया माण्हू तव्हांजे लाइ छा था चवनि या छा था सोचनि। तव्हांखे पंहिंजो हिकिड़ो मयार मुक़ररु करिणो आहे, पंहिंजो हिकिड़ो हदफ़ मुक़ररु करिणो आहे, पंहिंजी पर्सनैलिटीअ जे हवाले सां पंहिंजा हिकिड़ा उसूल ठाहिणा आहिनि, पंहिंजी ज़िंदगीअ जे हवाले सां पंहिंजो हिकिड़ो हल्को ठाहिणो आहे, दोस्तीअ जे हवाले सां पंहिंजी हिकिड़ी हर शइ तव्हांखे अहिड़ी ठाहिणी आहे जेका ॿियनि वटि न हुजे ऐं तव्हांजी पंहिंजी हुजे। पोइ ॾिसो तव्हांजी ज़िंदगीअ में कीअं न मयार ठहनि था ऐं तव्हां में उहे समूरियूं ख़ूबियूं अची वञनि थियूं जेके हिकु सुठे इंसान में मौजूदु हूंदियूं आहिनि। पंहिंजी शख़्सियत खे सुञाणो। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।